अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में सुन्नत इहा ही शरीयत इहा ही रही आहे त हिकिड़ो जानवर हिकिड़े घर जी तरफ़ां काफ़ी रहंदो आहे। उन मां पाण बि खाईंदा ऐं पंहिंजा घर वारा बि उन्हनि में खाईंदा ऐं ग़रीबनि खे बि खाराईंदा। असां वटि माण्हू छा कंदा त हिन साल मूं पंहिंजी कई, आईंदे साल पंहिंजे बाबा जी, वरी भाउ जी, वरी भेण जी। इहा निस्बत करणु मुनासिबु न आहे। तमामु वॾी फैमिली आहे, इन्हनि जी तरफ़ां खां हिकु बकरो ज़बह थिए त काफ़ी आहे या न? क़ुर्बानी जो जेको फ़लसफ़ो आहे ऐं इबादत आहे इहा वाजिबु न आहे, सुन्नत आहे, सुन्नत मुअक्कद आहे। जंहिं वटि इस्तिताअत आहे उनखे क़ुर्बानी करणु खपे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी शरीयत इस्लाम जेका आहे उहा इंतिहाई आसान ऐं इंसाननि जी इस्तिताअत जे मुताबिक़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में ऐं सुन्नत में जेका शइ असांखे मिले थी उहा इहो आहे त हिकिड़ो जानवर या हिकिड़ो हिसो, जीअं गऊं में 7 हिसा थियनि था, त हिकिड़ो हिसो या हिकिड़ो जानवर, चाहे सॼी गऊं हुजे या हिकिड़ी बकरी हुजे, उहा हिकिड़े घर, हिकिड़े सरबराह जे मातहत जेके घर में अंदरि अफ़राद रहनि था, उहे 10 हुजनि, 15 हुजनि, 20 हुजनि, उन्हनि जे तरफ़ां काफ़ी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जे बारे में ताबईन साहबिन खां सवाल कयो त इहो ई सवाल त छा हिकिड़ो जानवर हिकिड़े घर जी तरफ़ां या कई अफ़राद जी तरफ़ां काफ़ी रहंदो? त उन्हनि चयो जी हा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सुन्नत इहा ही, शरीयत इहा ही रही आहे त हिकिड़ो जानवर हिकिड़े घर जी तरफ़ां काफ़ी रहंदो आहे। पोइ जॾहिं ज़मानो तब्दील थींदो वियो त पोइ माण्हू फ़ख़्रु करण जे लाइ, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हर माण्हू अलॻि अलॻि घर जे हवाले सां हर घर जे फ़र्द जी तरफ़ां क़ुर्बानी करणु लॻा। क़ुर्बानी हिक खां वधीक बि थी सघे थी, जीअं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾींहं में 100 क़ुर्बानी कयूं, 100 क़ुर्बानियूं पंहिंजी तरफ़ां कयूं, त इहो बि जाइज़ आहे। पर हिकिड़ी क़ुर्बानी हिकिड़े सॼे घर वारनि जी तरफ़ां काफ़ी आहे। इन हवाले सां सैयदना अता रहिमहुल्लाह सवाल कनि था सैयदना अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में क़ुर्बानियुनि जो कीअं सिलसिलो हूंदो हो? त उन्हनि जवाबु ॾिनो, असांजे दौर में ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़ो जानवर हिकिड़े घर जी तरफ़ां काफ़ी रहंदो, उन मां पाण बि खाईंदा ऐं पंहिंजा घर वारा बि उन्हनि में खाईंदा ऐं ग़रीबनि खे बि खाराईंदा। पोइ जॾहिं दौरु मटियो ऐं पोइ हिते वक़्तु निकिरंदो वियो, पोइ इंसान जेके आहिनि फ़ख़्र जे लाइ, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ कई जानवर करणु लॻा। हिकिड़ी ॿी हदीस में जेका मशहूरु हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 जानवर ज़िबा कया। हिकिड़ो जानवर जे बारे में फ़रमाइनि थी, इहा मुंहिंजी तरफ़ां ऐं मुंहिंजी उन उम्मतीअ जी तरफ़ां जंहिं वटि इस्तिताअत न आहे क़ुर्बानी जी। त इन में बि असांखे दलील मिले थी त हिकिड़ो जानवर कई माण्हुनि जे लाइ अल्हम्दुलिल्लाह काफ़ी थी सघे थो। उन जे लाइ 2-3 शराइत फ़ुक़हा लिखंदा आहिनि, त उहो शर्त छा आहे त सरबराह उहो हुजे जेको पंहिंजे घर ते ख़र्चो हलाए थो, उन्हनि जो किचन हिकिड़ो हुजे, माना खाधो पीतो रंधिणो हिकिड़ो ई घर में आहे, सभु गॾु खाइनि पीअनि था। त इन्हनि जी तरफ़ां हिन में भली 10 हुजनि, 20 माण्हू हुजनि, इन्हनि जी तरफ़ां तमाम जी तरफ़ां हिकिड़ी क़ुर्बानी काफ़ी रहंदी। असां वटि माण्हू छा कंदा त हिन साल मूं पंहिंजी कई, आईंदे साल पंहिंजे बाबा जी, वरी भाउ जी, वरी भेण जी। इहा निस्बत करणु मुनासिबु न आहे। हिकिड़ी क़ुर्बानी आहे उहो सभिनी जे लाइ काफ़ी रहंदी इंशाअल्लाह ताला। इन में को बि शक न हुजणु खपे। असांखे इत्मीनान रखणु खपे त अल्लाह तबारक व तआला जो फज़ल इंतिहाई वसी आहे। रब्बुल आलमीन जी तरफ़ां उन सभिनी घर वारनि जी तरफ़ां हिकिड़ी क़ुर्बानी बि काफ़ी आहे। अल्लाह ताला सम्झण तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।